अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अन्फुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर सुदूरना व नूर क़ुबूरना व नूर हशरना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। इम्मा यब्लुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। वख़्फ़िद लहुमा जनाहज़्ज़ुल्लि मिनर रहमह वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन।
वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दोस्त दार चार यारम ताबा औलादे अली, मज़हबी हनफियदारम मिल्लते हजरत खलील, ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आबी मिसल महबूबे हक खल्की खुदा जले खलक, खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान, आया तरोशन थियो जहान, चमक्या ज़मीनो आसमान, कशफत दुजा बिजमालिही। नूर आको दरअसल नूरी सदन सारो नसल, सूरत सीरत बेमिसल, हसनत जमी खिसालिही। इदरीस उन जो गुलाम पढ़ंदो सलातो सलामया, हे विरद सुबह शामया, सल्लु अलैहि वालिही। बुलंद आवाज़ से दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। सुभान अल्लाह। निहायत ही सदवाजिबुल एहतराम सामईन किराम, जुमअतुल मुबारक जो अज़ीम दिहाड़ो अज असां ऐं अमां अल्लाह ताला जे फ़र्ज़ नमाज जी अदायगी वास्ते हिते गॾु थिया आहियूं। दिल चाहियो त अॼु अमां जे साम्हूं पंहिंजी हिदायत नसीहत ऐं अव्हां सभिनी जे ॼाण ख़ातिर अबे अम्मा जे हक़नि जे हवाले सां माउ पीउ जी फर्मा बरदारी ॿिन्ही जहाननि जी कामयाबीअ जो दर्स ॾिजे त जीअं अॼु जे नौजवान तबके ते नंढा तोड़े वॾा जेके पंहिंजे पीउ माउ जी फर्मा बरदारी नथा कनि, मन उन्हनि मंझा कहीं ख़ुदा जे बानड़े जे मथां कंहिं हिकु आयत करीम हिकु महबूब जे फरमान ते अंदर जूं अखियूं खुली पवनि ऐं पंहिंजे पीउ माउ जो फर्मा बरदार बणिजी वञे त असां अव्हां जे लाइ ॿई जहान कामयाब थी वेंदा। दोस्ताने गिरामी, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जो कलाम क़ुरान करीम असां अव्हां जे लाइ हिदायत जो किताब आहे ऐं इन क़ुरान करीम में रब्बे कायनात असां अव्हां खे हर लम्हा हिदायतूं अता फरमायूं आहिनि। ज़िंदगी जो हर लम्हो
कलाम मजीद में बयान कयल आहे। बस दुआ कयो त अल्लाह ताला असां खे उहो कलाम मजीद बार बार पढ़ण, तिलावत करण ऐं उन फरमान जे मथां असां खे अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तान गिरामी, क़ुरान मुक़द्दस जे अंदर अम्मड़ ऐं अब्बे जे मुतअल्लिक़ जेको इरशाद थियो आहे, उहे आयतूं ऐं चंद रिवायतूं अॼोके हिन बाबरकत दर्स में ख़िताब में अवां जे साम्हूं अर्ज़ रखणियूं आहिनि। रब्बे काइनात अज़्ज़ व जल पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो, वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाहज़्ज़ुल्लि मिनर रहमह वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। अल्लाह ताला फरमायो, ऐं तव्हांजे रब फ़ैसिलो कयो आहे त तव्हां न इबादत करियो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी, ऐं वालिदैन यानी माउ पीउ सां सुहिणो सलूक करियो। जेकॾहिं उन्हनि मां हिकु या ॿई पोढ़ाए पखे पहचन, बसि तूं उन्हनि खे उफ़ बि न चओ ऐं उन्हनि खे झिणक यानी तड़को बि न ॾे, ऐं तूं चओ ॻाल्हि नरम यानी आहिस्तगी सां उन्हनि सां ॻाल्हाए, नरमी सां उन्हनि सां ॻाल्हाए ऐं उन्हनि लाइ आजिज़ी जा पर झुकाए महिरबानीअ सां, ऐं चओ मुंहिंजा रब रहम करो उन्हनि जे मथां, जीअं निपायो यानी पालियो उन्हनि मूंखे नंढपण में। रब्बे काइनात खालिक कायनात अरहमुर राहिमीन अल्लाह ताला असां खे समझाए रहियो आहे। इन खां सवाइ ॿियनि आयतुनि में बि रब्बे कायनात वालिदैन जी भलाईअ जो हुकुम फरमायो। कलाम मजीद खे जेकॾहिं असां तिलावत कंदासीं त 14 जगहुनि ते अल्लाह ताला माउ पीउ जे हक़नि जो ज़िक्र बयान फरमायो आहे। माउ पीउ जो केॾो रुतबो आहे हिन आयत मां अंदाज़ो लॻायो। दोस्ताने गिरामी, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माउ पीउ सां मोहब्बत ऐं प्यार ऐं ख़िदमत करण जो हुकुम फरमायो आहे। ऐं मुंहिंजे आका एतिरो त माउ जो ख़्यालु रखण जो हुकुम फरमायो जो जिहाद में शरीक थियण खां बि वधीक माउ जी ख़िदमत जो सवाब आहे। मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो, अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत माउ जे यानी अमड़िन जे पेरन जे हेठां आहे। बी हदीस में मुझे रहमतुल लिल आलमीन हबीब फरमायो, रिदल रब्बि फी रिदल वालिद व सखतुर रब्बि फी सखतिल वालिद। मुझे महबूब फरमायो अल्लाह जी रज़ा वालिद जी रज़ा में आहे ऐं अल्लाह जो नाराज़गो पीउ जे नाराज़ पे में आहे। जे रब राज़ी करी त अब बि राज़ी
कर, जे अबो नाराज त खुदा नाराज। दोस्तान गिरामी इन हदीसुनि खां सवा केतिरियूं हदीसूं मौजूद आहिनि जिन में माउ पीउ जी अज़मत ऐं उन्हनि जो मर्तबो बयान कयो वियो आहे। दोस्तान गिरामी मुंहिंजे आका रहमत लिल आलमीन हबीब फरमायो त माउ पीउ खे मुहबत सां ॾिसण हज ऐं उम्रे जे सवाब जे बराबरि आहे। तू हज जे लाइ लखी रुपया खर्च करी, उम्रे जे लाइ लखी रुपया खर्च करी। मुझा महबूब मुर्शिद सजन साईं फरमायो हिक भेरे जॾहिं अञा संदन अम्मा साईं हिन दुनिया में हयात हुए, साईं फरमायो अव्हां त हजन ऐं उम्रनि ते था वञो, असीं त रोज़ानो कई हज बि हिते पिया कयूं त उम्रा बि हिते पिया कयूं। एक हदीस जो मफ़हूम त मुझे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हलाक थी वञे यानी तबाह थी वञे वो शख्स जंहिं माउ पीउ खे पोढ़ो लधो। असां छा कंदासीं, पोढ़ो थियो न खट दर ते रखी ॾींदासीं, कमरो अलॻि कंदासीं, या वरी नंढे पुट वटि रहे, वॾी औलाद उनजी औलाद नाहे छा, या उहो पोढ़ो पीउ मां न्याणियुनि जे विचीअ में हूंदो आहे। दोस्ताने गिरामी मुंहिंजे आका रहमत लिल आलमीन हबीब फरमायो जॾहिं तुंहिंजा अबो अम्मा पोढ़ा थियनि यानी माउ पीउ या सिर्फ़ माउ या अबो पोढ़ो थिए, पोइ उन्हनि जी ख़िदमत करे जन्नत हासिल नथो करे त मां रसूलुल्लाह थो चवां शल अहिड़ो शख्स हलाक ऐं बर्बाद थिए। जन हमेशा दुआऊं कयूं, रहमत लिल आलमीन पंहिंजनि सां त प्यार कनि पर आवनि लाइ बि दुआउनि जा हथ खणनि। उन रहमत लिल आलमीन हबीब फरमायो त जेको पीउ माउ जो नाफ़रमान आहे मुंहिंजा रब करीम चलो हो तबाह ऐं बर्बाद थिए। जे हुजूर जी बद दुआ हुजे त दोस्ताने गिरामी ॿुधायो बि कहिड़ी दुआ आहे जेका इन बद दुआ खे रद्द करे सके। अल्लाह तबारक व तआला जा बानड़ो हिक ॿी हदीस में ईंदो आहे त अल्लाह तआला जी ज़ात सां शरीक बनाइण ऐं माउ पीउ जी नाफ़रमानी करण, कंहिंजो नाहक क़त्ल करण, कूड़ो कसम खणण, इहे वॾा गुनाह आहिनि। ईअं करण खां मुंहिंजे आका नबी नामदार मन फरमाए मुंहिंजे आका जा ग़ुलाम सहाबा हुजूर जी सुबत में ईंदा हुआ, मोहब्बत माणी चेहरे दुआ जो दीदार कंदा हुआ। कबीर मुझे रहमत लिल आलमीन हबीब के सदन प्यारे सहाबी सगोरे कई सहाबन मजा अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औलाद ते माउ पीउ जो कहिड़ो हक़ आहे। माउ पीउ औलाद ले छा आहिनि। मुझे आका मदीने वारे मीर फरमाइश बुध वालिदैन तुझे ले जन्नत भी आहिनि त जहन्नम भी आहिनि। या रसूल अल्लाह अबो ऐं अम्मा त शफ़क़त जो घर हूंदा आहिनि, जहन्नम कीअं बनिया। मुझे आका फरमायो जेकॾहिं तूं उन्हनि खे राज़ी बनाईंदे त तुझे ले जन्नत बनजी वेंदा, जे नाराज बनाईंदे त जहन्नम में वेंदे। दोस्ताने गिरामी हिक दफ़े मुझे आका मदीने वारे मीर के सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन ॿुधायो त या रसूल अल्लाह हिकिड़ो शख्स बीमार आहे, न मरे थो न तंदुरुस्त थो थिए, एॾी त सकरात जी सख़्ती आहे जेका घटिजी न रही आहे। यकीनन उहो मुंहिंजे आका जो असहाबी हूंदो, सहाबी हूंदो जंहिंजी असहाबन हुजूर खे
शिकायत कई या रसूल अल्लाह काफ़ी ॾींहं थी विया आहिनि न उन जी सकरात जी सख़्ती आसान थी रही आहे न उन जी बीमारी तकलीफ़ उनखे छॾी रही आहे न उहो सेहतमंद थी रहियो आहे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुछा कयोसि त घर में केरु अथसि? या रसूल अल्लाह हिकिड़ी पोढ़ी अमड़ अथसि, ॿियो को घर भाती न आहे। मुंहिंजे आका फरमायो वञी माउ खां पुछो उहा नाराज़ त न अथसि? अर्ज़ कयो या रसूल अल्लाह वाक़ई उन खां उन जी अमड़ नाराज़ आहे, वालिदा उन खां नाराज़ आहे। मुझे रहमतल लिल आलमीन हबीब नबी नामदार उन ॾे न्यापो मोकिलियो, ओ अम्मा पंहिंजे पुट खे माफ़ कर त इन जी सकरात ख़त्म थिए, दम परवाज़ थिए। या रब करीम खे सिहत अता फरमाए। माउ खे एॾो त नाराज़ कयो हुई जो अम्मा चयोसि मां कॾहिं बि न बख़्शींदीमांसि। हुजूर जे सहाबा जॾहिं ॿुधो रहमतल लिल आलमीन हबीब ताईं पैगाम पहुतो, कायनात जे करणी नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सहाबो जी आका जंगल में निकिरी वञो, काठियूं गॾु करे अचो। जीअं जो काठियूं गॾु करण जे मुतालिक उन कुराड़ीअ ॿुधो, पुछे थी साईं भला रहमतल लिल आलमीन हबीब मुंहिंजा आका नबी नामदार छाजे लाइ पिया काठियूं गॾु कराइनि? अवां सहाबा छाजे लाइ काठियूं गॾु करण वञी रहिया आहियो? मुंहिंजे आका जा उम्मतीयो हुजूर रहमतल लिल आलमीन हबीब जी ज़ाते बाबरकात जो उहो पैगाम में मोहब्बत ॿुधाए उन औरत खे चयो वियो त हुजूर फरमायो आहे त जंहिंजी हिन दुनिया में माउ जी नाज़ जे करे सकरात ख़त्म नथी थिए, सहाबो काठियूं गॾु कयो त उनखे साड़ींदासीं, बाहि ॾेई साड़ींदासीं। संदसि वालिदा अमड़ त अमड़, माउ त माउ, कुझु बि कर पर रहम जो घर आहे। अर्ज़ कई ओ मुंहिंजा सुहिणा महबूब अव्हां रहमतल लिल आलमीन आहियो, जे मुंहिंजे बच्चे खे बाग़ में साड़ाईंदो त ॾाढी उनखे तकलीफ़ थींदी। ईअं न कयो। मुंहिंजा आका फरमाइश अम्मा पोढ़ी खबरदार तूं हिन दुनिया वारी बाहि खां डिॼी थी, इहा बाहि आख़िरत वारी बाहि खां 70 दफ़ा वधीक थधी आहे। हिन जी भेट में उहा जहन्नम जी बाहि 70 गुना ज़्यादा गरम हूंदी, जलाईंदड़ हूंदी। जेकॾहिं तूं हिन बाहि खां उनखे बचाइण चाहीं थी त पोइ पंहिंजे बच्चे खे माफ़ कर। दोस्ताने गिरामी इन रहमतल लिल आलमीन हबीब जे तजवीज़ सां उन जीजल मां रोई अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ मुंहिंजा सुहिणा महबूब मूं पंहिंजे बच्चे खे माफ़ कयो, हाणे अव्हां बि उन जी बख़्शिश जो ऐलान करे हक़ में दुआ घुरो। त दोस्ताने गिरामी अमड़ अबो उनखे नाराज़ करण तमाम ॾुखियो अमल आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत था कनि एक शख्स नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो ऐं अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे सोने सलूक जो वधीक हक़दार केरु आहे? मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो तुंहिंजी माउ। ॿीहर अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुझे मथा ज्यादा हक़ कंहिंजो आहे? मुंहिंजे आका फरमायो तुंहिंजी माउ जो। टियों भेरो अर्ज़ कई या रसूल अल्लाह
कंहिंसां सुठो सुहिणो सलूक रखां, कंहिंजो मुंहिंजे मथां हक़ आहे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो तुंहिंजी माउ जो। ऐं चोथों भेरो जॾहिं पुछूं त ख़बरदार, हुजूर फरमायो माउ सां गॾु तुंहिंजे पीउ जो बि तुंहिंजे मथां हक़ आहे। तो दोस्तो अवां अंदाज़ो लगायो तो मुझे आका रहमतल लिल आलमीन हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वालिदैन जो केडो अदब सिखारियो आ। हजरत अब्दुल्लाह बिन उमर रदियल्लाहु ताला अन्हु मुझे आका जो सहाबी आ। एक भेरे दरबार में अर्ज़ तो करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां वटि इजाज़त वठण आयो आहियां। मुझे आका फरमायो छाजी इजाज़त खपे? या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे इजाज़त ता फरमायो त मां अल्लाह जी रज़ा वास्ते जिहाद कयां, जिहाद जे ले निकरी वञा। मुझे आका फरमायो छा? तुझे घर में तुझा वालिदैन यानी तुझो अब्बू अम्मा जियरा आहिन। हजरत अब्दुल्लाह बिन उमर अर्ज़ कयो, हाँ या रसूल अल्लाह मुझा अब्बो अम्मा जियरा आहिन। मुझे आका मदीने वारे मीर फरमायो तोखे जिहाद जी का ज़रूरत नाहे। वञी उन पुनहल पीर ऐं जीजल अम्मा जी खिदमत कर, वालिदैन जी खिदमत तुंहिंजी उन जिहाद खां वधीक भली आहे। अंदाज़ो लगायो केड़ो रुतबो आ। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रदियल्लाह ताला अन्हु खां रिवायत आ, मुझे आका नबी नामदार फरमायो जेको नेक औलाद पंहिंजे माउ पीउ ॾांहुं मोहब्बत सां ॾिसंदो आ त उनखे अल्लाह ताला हज मक़बूल जो सवाब अता फरमाईंदो आहे। सहाबा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं को बच्चो पंहिंजे अब्बे अम्मा जे चेहरे ॾांहुं 100 भेरा निहारे, मुझे मदीने वारे मीर फरमायो सहाबो ही दुनिया जो सिलसिलो नाहे, दुनिया जो बैंक बैलेंस नाहे, दुनिया जो व्यापार नाहे, ही अल्लाह ताला जी रहमत आ। औलाद जेड़ा भेरा जेतरा दफ़ा पंहिंजे अब्बे अम्मा ॾांहुं निहारींदो वेंदो रब उनखे सवाब ॾींदो वेंदो। हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद रदियल्लाह ताला अन्हु खां रिवायत आ त वालिद जे तरफ़ ॾिसण इबादत आ। दोस्ताने गिरामी हिकड़ी निमाज इबादत आ, रोज़ो इबादत आ। अहिड़ी तरह सां इबादत जा मुख़्तलिफ़ मरहला आहिनि। मुझे आका काइना जे करणी नबी नामदार अजन जे आधार यतीमन जे यार गरीबन जे गमख्वार मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इबादत जो सिलसिलो समझो। या रसूल अल्लाह केड़ी शय इबादत आ? हुजूर फरमायो सब खां पहिरियां अब्बे जो दीदार करण इबादत आ। पीउ जे चेहरे ॾे ॾिसण इबादत आ। ऐं नंबर ॿियो जे रब नसीब करे काबे करीम में पहुची भले तवाफ न कर निमाज न पढ़ वेठो हुज रुगो काबे करीम में तुझो निगाहों होंदियूं काबे खे ॾिसण बि इबादत आहे। उन सां गॾु
गडो गड मुझे आका मदीने वारे मीर फरमायो जेकरे तू कुरान करीम पढ़ियलना तिलावत करी तो पुत भागन वारो आ पर जेकरे खुदा ना ख्वास्ता पढ़ियल नहीं कुरान करीम के खोले चुम्मी उन जो दीदार कर कुरान के ॾिसण बि इबादत आहे ऐं उन सां गॾोगॾु जंहिं भाउ सां अल्लाह जी रज़ा वास्ते तू मोहब्बत थो करीं उन भाउ ॾांहुं शफ़क़त जे निगाहुनि सां ॾिसण बि इबादत आहे। दोस्ताने गिरामी मां अंदाज़ो लगायो काबो खुदा जो घर कुरान खुदा जो कलाम उनखे ॾिसण इबादत मदीने वारे मीर फरमायो अहिड़ी तरह अबो बि तुंहिंजे लाइ इबादत जो बाइस आहे ॿियो ख़िदमत करे अञा ज़्यादा ख़िदमत जो सवाब कमा पर उन जे चेहरे ॾे ॾिसंदे बि तोखे हज जो सवाब मिलंदो। मोमिनन जी मां हजरत सैयदा तैयबा ताहिरा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी त हिक औरत बबारड़ा नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में वठी आई। बबारड़ा झोलीअ में हा हुजूर रहमत लिल आलमीन हबीब जे घर अम्मा आयशा फरमाए थी आई इतरे में हुजूर फरमायो आयशा जी आका घर में कुछ आहे त इन न्याणीअ खे दे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फाको गुरबत मिस्कीनी हाला घर में खाइण जे लाइ को ताम नाहे मुझे आका फरमायो चाहे या रसूल अल्लाह 3 खजूरूं आहिनि। हुजूर फरमायो या आयशा जेको आहे इहो इन औरत खे ॾे। 3 खजूरूं 3 कतल जूं ॻड़ियूं या छुहारा रहमत लिल आलमीन हबीब जी घर वारी तो मोमिन जी मां जॾहिं उन औरत खे ॾिनियो उहा औरत हिकिड़ी खजूर कतल जी ॻड़ी हिकिड़े बच्चे खे ॾिनई ऐं ॿी कतल जी ॻड़ी ॿिए बच्चे खे ॾिनई। ईअं जॾहिं उन्हनि ॿिन्ही बचड़नि 2 खजूर जूं ॻड़ियूं खाई ख़तम कयूं चयूं अम्मा अञा बि ॾे। हाणे हुजूर जे घर में जेको हुयो उहो अम्मा आयशा 3 ॻड़ियूं ॾिनियूं मां त मां पाण खे बुखियो रखी बच्चे जो पेट पालींदी आहे। एतिरे में उन औरत जेका 3 ॻड़ी उनखे अम्मा आयशा सिद्दीका ॾिनी हुई उनखे खोलियईं 2 टुकड़ा कयईं हिकिड़ो टुकड़ो हिकिड़े बच्चे खे ॾिनई ऐं ॿियो टुकड़ो ॿिए बच्चे खे ॾिनई। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी करे फरमायो ए आयशा औलाद अब्बे ऐं अम्मा जे लाइ हिन दुनिया में वॾो इम्तिहान आहिनि। पाण खे बुख ते रखी बच्चन जो पेट पाले पान न खाई ॿियनि खे खाराए इहा है अम्बड़ाई अब्बो। दोस्ताने गिरामी माण्हू पाण खाईंदो आहे त ख़ुशि थींदो आहे पर मां उहा आहे जेका पाण खे बुख ते रखी बच्चनि जो पेट पालींदी आहे। सियारे जी मौसम में नंढो ॿार पेशाब कंदो बिस्तरो आलो थी वेंदो अम्मड़ पाण उन बिस्तरे ते ईंदी आहे बचड़े खे नरम गरम बिस्तरे ते सुम्हारींदी आहे। दुनिया जो कहिड़ो रिश्तो आहे जेको एॾो एहसास रखे। दोस्तो हदीस पाक में अचे थो त जॾहिं नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात मक्कतुल मुकर्रमा खां मदीने ॾांहुं हिजरत फरमाई ही। मक्का में बरसते हैं
अनवार खुदावंदी मक्के में बरसते हैं अनवार खुदावंदी रहमत का लगा देखा बाजार मदीने में वो दिन भी तो आएगा आएगी वो भी घड़ियां जब मिलके चलेंगे हम सब यार मदीने में ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह। दोस्ताने गिरामी वो मुझे महबूब जो मक्के जो शहर छॾे ऐं मदीने ॾांहुं रस्ते में हज़रत बीबी उम्मे ऐमन जो घर आ पाण आया हज़रत सईदना अबू बकर सिद्दीक़ खे मोकिलियो अम्मा वञ अम्मा खां पुछी आ सोना अबू बकर जी आका त घर में कुछ आहे अर्ज कई सयं ही मुसाफ़िर उन जो मामूल होंदो हो रस्ते ते ॼाणी वाणी घरड़ो ठाहियो हुयई त जेके माण्हू अचनि वञनि उन्हनि जी ख़िदमत करियां। इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो तो जहीं ॾिहाड़े मुंहिंजा महबूब काइनात जा कारणी पे लंघिया उन रस्ते तां त बीबी उम्मे ऐमन वटि कुझु बि मौजूद न हो जो हुजूर जे ख़िदमत में पेश करे सघे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अम्मा उम्मे ऐमन वटि कुछ भी मौजूद न है। हुजूर फरमायो इहा बकरी बीठी आ। अर्ज़ कयई हा आका चवां थो ए अम्मा उम्मे ऐमन ही तुंहिंजी बकरी चेसई न इहा लगी न वियाए फंडी बकरी आ खीर वारी नाहे। अबू बकर सिद्दीक़ चयो अम्मा जे मोकल ॾीं ताईं न खां खीर कढण मुंहिंजे महबूब जो कमाल आहे। इजाजत मिली हजरत अबू बकर सिद्दीक़ उन हुजूर जी जो हथड़ा घुमाया थण खीर सां भरजी आया। रहमत लिल आलमीन हबीब जे गुलाम सईदना अबू बकर सिद्दीक़ खीर ॾुधो सॼी अम्मा छा थई अब्बा ही नंढड़ो लोटड़ो आ इने में बकरीअ जो खीर ॾुहंदी हा खणी आई भरजी वियो। अम्मा कुझु ॿियो बि आहे खणी आए घर जूं खलियूं दिला मट सब खीर सां भरजी विया। हुजूर पाण त सैराब थिया पर उन अम्मा ऐमन खे बि ॾिनो। हाणे अबू बकर सिद्दीक़ खे ग़म हो त अॼु महबूबन सफ़र में ख़्वाहिश कई आहे इज़हार फरमायो ओ मुंहिंजा मिठड़ा रब करीम मुंहिंजे यार खे राज़ी रख मुझे मदीने वारे मंठार खे राजी रख। फशरब हत्ता रदीत यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतरो खीर पीतो जो हजरत अबू बकर सिद्दीक़ तो चवे मुझी दिल ठरी। दोस्ताने गिरामी खीर नबी पाक पीतो ऐं दिल अबू बकर सिद्दीक़ जी ठरी। खीर हुजूर पीतो ऐं दिल सिद्दीक़ अकबर जी ठरी त मां जी मोहब्बत बि अहिड़ी आ जो खाईंदी पीअंदी औलाद आ पहरींदी औलाद आ त वरी ख़ुश अबो ऐं अंबड़ थींदा। दोस्ताने गिरामी हदीस पाक में ईंदो आहे त नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथे बाबरकात जॾहिं मेराज ते विया त जन्नत में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान करीम जी तिलावत जो आवाज़ ॿुधो। हुजूर जन्नत में आवाज़ ॿुधो ऐं जिब्रील अमीन खां पुछई जिब्रील हीअ त जन्नत आ ही क़ुरान करीम पढ़ण जो आवाज़ कंहिंजो पियो अचे। ही क़ुरान करीम जी तिलावत दुनिया वारा दुनिया में कंदा आहिनि
हिते ही आवाज कंहिंजो पियो अचे मुझे आका मदीने वारे मीर जा उम्मतीयो हजरत जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां जो प्यारो असहाबे हजरत हारिसा बिन नोमान रज़ी अल्लाह ताला अन्ह ये उन जी तिलावत जो आवाज आ जेको जन्नत में बुधी रहा आयो जिब्रील जन्नत में हारिसा जो आवाज किए बुधन में आयो हजरत जिब्रील अर्ज कयो त या रसूल अल्लाह ओ अब्बे अम्मा जी खिदमत कंदो आ ये अमल रब्बे कायनात के एडो त पसंद अची वियो आ जो उन जे पीउ मां जी खिदमत जे सदके उन जी इबादत ऐं रियाज़त जी असांखे जन्नत वारनि अर्श वारनि खे बि ख़बर पवंदी आहे वहां अंदाजो लगायो त मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केडो मतलब फरमायो वा एक हदीस में अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट एकड़ो शख्स आयो अर्ज कई अल्लाह जा रसूल मुका एक वडो गुनाह थी वियो आ हाने माफ कराइण जी सूरत बुधायो मुझे आका मदीने वारे मीर फरमायो त अम्मा जेरी थई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कबीरो गुनाह थी वियो आ तमाम वडो गुनाह थी वियो आ किए बख्शराया हुजूर फरमायो अम्मा अथई हाँ मुझा महबूब मुझी जीजल माजरिया मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वञ अमड़ के जोरड़ा दे अमड़ जी खिदमत कर अम्मा के राजी बना जरे अम्मा राजी बन जी पवई न पूछो अम्मा मुझे हक में दुआ घुर रब मुझा गुनाह बख्शे रब तुझे मां जी तुझे हक में दुआ कदे विरद न कंदो तो असां वटि घर में मायरूं वेठियूं आहिनि जीजल अम्मा जे हूंदे साईं कारी साहब तावीज़ त लिखी ॾिजांइ मुला दुआ त घुरिजे साईं दुआ ख़ैर छा पहिरीं दुआ में ख़ैर शामिल न हूंदो आहे छा जो ॿीहर दुआ ख़ैर दुआ जो दरवाज़ो अब्बो ऐं अम्मा असांजे घरनि में मौजूद हूंदा आहिनि ऐं असीं दुआ जे लाइ ॿियनि दरगाहुनि ॾे पीरनि ॾे हा ख़ुदा वारनि जूं दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि पर मुर्शिद अब्बो अम्मा नथो थी सघे जेकॾहिं तोखे दुआ कराइणी आहे रब खे राज़ी बनाइणो आहे ही जहान बि आसान करणो आहे हू जहान बि आसान करणो आहे त अब्बे अम्मा खां दुआ घुराईंदो कर छो त ही मां नथो चवां मुंहिंजे आका मदीने वारे मीर ॿुधायो कायनात जे कारण हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो आहे त इंशा